तव्हां ऐं असां अल्हम्दुलिल्लाह उहो वक़्तु गुज़ारियो आहे जेके हींअर जवान आहिनि 25 सालनि खां मथे 30 खां मथे 25 वारा बि कोन थो ॻणिया उहे अल्हम्दुलिल्लाह उस्तादनि जी सोबत में रहिया नेकनि जी सोबत में रहिया पंहिंजनि वॾनि खे ॾिठूं उथिया कीअं वेठा कीअं 2001 खां पोइ 2 खां पोइ जेके ॼावा न उन्हनि जा उस्ताद या नेट अथव फेसबुक अथव मां हर तक़ीर में इहा ॻाल्हि कंदो आहे की ख़बर ई कान्हे त आदाब छा आहिनि अख़लाक छा आहिनि का ख़बर कान्हे ऐं कॾहिं कॾहिं गुनाह एॾो कसरत सां थींदो आहे या ग़लति कमु एॾो कसरत सां थींदो आहे जो उनखे झलण वारो माण्हू उनखे हैरानी सां ॾिसंदा आहिनि मिसाल थो ॾियांव सवलो तमामु आसान मिसाल हाणे मोबाइल थी वियो आहे एतिरो सुम्ह त मोबाइल उथ त मोबाइल वेह त मोबाइल खाओ त मोबाइल निमाज़ त बि मोबाइल हर पासे मोबाइल ई मोबाइल हाणे फोटू त जहिड़ो फर्ज़ थी वियो फर्ज़ हाणे माण्हुनि जा ज़हन ठही विया सभिनी जा फोटू त फर्ज़ आहे मिलियासूं त फोटू उथियासूं त फोटू चांहि पीती फोटू हार पारायो फोटू हाणे मिलण जे अदब जी ख़बर कान्हे ॻाल्हाइण जे अदब जी ख़बर ओॾे ध्यानु कोन्हे सॼो ध्यानु फोटू ॾे आहे तूं आयो हा कंहिं बुज़ुर्ग वटि कंहिं आलिम वटि कंहिं नेक वटि कंहिं साले वटि तूं ओॾां तवजो कर या तोखे असुल आहे पाण पढ़ाइणो फोटू जे ज़रिए हाणे मिसाल साईं सेल्फी कढणी या हिन ज़माने जी बीमारी आहे जेकर न त बि चवंदा बाबा साईं मौलवी फलाणो वॾो नखरेबा सबब इहा त इहा शइ एॾी कसरत सां थी आहे जो हर को इन शइ खे पंहिंजो हक़ थो सम्झे हक़ सम्झी चवे थो त हाणे न छो कयईं मुंहिंजो हक़ हो छो त एॾी कसरत सां थी पई आहे सेल्फी अच्छा ॿुधजो जेकॾहिं न कयईं कंहिं सबब जे करे रशा हर केरो थिए लख माण्हू आयो लख माण्हू सां बि सेल्फी कढे त मुड़ुस जी चेल किथां बचंदी उथ वेह पियो कंदो हलो भला हा कयईं त वरी नुक़सानु कहिड़ो हा कयईं त नुक़सानु ही आहे जो न वॾो ॾिठूं न नंढो ॾिठूं 8 सालनि जो छोकिरो आहे 12 सालनि जो छोकिरो आहे 15 सालनि जो छोकिरो आहे न ॾाढ़ी न मुछ सभा जहिड़ो माई जो माई बीठो आहे मिसाल हिकिड़ो उहो छा कंदो उन वॾे खे पीर खे बुज़ुर्ग खे कुल्हे ते छा आहे हुनखे सेल्फी कढाइणी आहे फोटू कढाइणो आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो त अबा पंहिंजे वॾे कंहिं आलिम या मुर्शिद उनजे कुल्हे ते हथु नंढड़ो रखंदो या मुर्शिद उस्ताद नंढे जे कुल्हे ते हथु अदब लाइ दुआ लाइ थपकी ॾिबी आहे ईअं न पर इहो अदब केॾां वियो अॼु मूं चयो आहे त तव्हांखे ज़हन में आयो हूंदो न त माण्हुनि खे इहा ॻाल्हि विसरी वई आहे गुनाह एतिरो कसरत सां थींदो आहे या ग़लति कमु हल भला गुनाह न बि चऊंसो ग़लति कमु एतिरो कसरत सां थींदो आहे जो हाणे उनखे केरु ग़लति सम्झे कोन थो हाणे न कईसे त बि ना हक़ जी मौलवी नखरे बाज़ आहे मुर्शिद वारो नऊज़ बिल्ला उन लाइ बि चई ॾींदा बाबा साईं मां पाण अखियुनि सां ॾिठो आहे मुर्शिदनि जी दरबार में बीठा आहिनि मुर्शिद पाण जिस्म सां बीठो आहे पाण साम्हूं आहे हाणे तव्हां दुआ वठो न सभु हुन मुर्शिद खे पुठी ॾियो मोबाइल हथ में ईअं फोटू पिया कढनि इन मतिलबु पंहिंजो पज़ीर आई प्यारी अथसि मुर्शिद जो हुज़ूर प्यारो न अथसि